बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहे रहिया आहियूं बेदनि जी भाॼी। अॼु असांजी राति जी मानी में शामिल आहे बेदनि जी भाॼी। ऐं अक्सर असांजे घर में पचंदी आहे। तमामु सादी भाॼी, तमामु ताक़त वारी ऐं पचाइण तमामु आसान आहे। अचो त तव्हांखे ॿुधायूं त असां सिंधी पंहिंजे घर में बेदनि जी या आननि जी भाॼी कीअं पचाईंदा आहियूं, जेका तमामु आसान आहे। अचो त हुन में छा छा शयूं खपंदियूं, अचो तव्हांखे ॿुधायूं। सुठा पहिरीं मां हिते 4 आना खयां आहिनि, जेके मां बॉइल करे रखिया आहिनि। उनखां अलावा मां 2 वॾा बसर खयां आहिनि, इन्हनि खे मां सन्हो कटे वरितो आहे। पटाटा खयां आहिनि, पटाटा मां सन्हा न थुल्हा कटिया आहिनि न सन्हा कटिया आहिनि, हेतिरी साइज़ पीसिस में कटे वरिता आहिनि। उनखां बाद टमाटा खयां आहिनि मूं, थूम जूं 4 खां 5 ॻड़ियूं मूं खणी वरितियूं आहिनि। उनखां अलावा मसाले में असांखे खपंदो लूणु हस्बे ज़रूरत जे मुताबिक़, पीठल सुका धाणा ज़रूरत जे मुताबिक़, पीठल ॻाढ़ा मिर्च ज़रूरत जे मुताबिक़, हेड ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु कंदासीं, ऐं पीठल गरम मसालो। ऐं उनखां अलावा असांखे खपंदो गिहु। हिते असां गिहु रखियो आहे 1 कोप। जेतिरो गिहु इस्तेमालु थींदो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनखां अलावा आख़िर में सावा मिर्च ऐं सावा धाणा, जेके असां आख़िर में भाॼी विझंदासीं ख़ुशबूअ जे लाइ। ऐं उनखां अलावा असां 1 गिलास पाणी खयो आहे। जेतिरो असांखे पाणी ज़रूरत में हूंदो ओतिरो तव्हांखे असां ॿुधाए वठंदासीं। थांवा असां 5 चूल्हे चाढ़े छॾिया आहिनि। सभ खां पहिरीं मां हिन में शामिलु थी कयां कटियल 5 बसर, 2 वॾा बसर आहिनि, जेतिरो सन्हो थी सघियो आहे मां ओतिरो कटियो आहे। ऐं हिन में शामिलु कंदसि मां 1 पाली गिह जी या ज़रूरत जे मुताबिक़। हिते असांजी तक़रीबन 1 प्याली गिह जी पइजी वई आहे। ऐं इनखे असां हिते पचाए छॾियूं। इनखे असां गोल्डन ब्राउन कंदासीं। बसर असांजो हल्को गोल्डन थियणु शुरू थी वियो आहे। हिते ई असां हिन में शामिलु कंदासीं थूम, जेका असां कुटे वरिती आहे। तक़रीबन 1 चमिचो थी वियो आहे। त जीअं थूम बि हिन सां गॾु ई गॾु गोल्डन थी वञे, जेसिताईं असांजो बसर पची रहियो आहे त जेके आना आहिनि इन्हनि खे खणी करे हुननि खे सोराख़ कढी वठिजो हल्का हल्का। त जेको असां मसालो पचाए रहिया आहियूं उहो इन्हनि आननि में चङी तरह हली वञे, अंदरि ताईं मसालो आना पंहिंजे जज़्ब करे वठनि। एतिरा ॾिजो जीअं टुटी न पवनि। बसर असांजो तक़रीबन गोल्डन ब्राउन थी चुको आहे। बसि असांखे एतिरो ई घुरिजे पियो। हिन में हाणे हिते ई असां शामिलु था कयूं पटाटा ऐं टमाटा। सभ खां पहिरीं मां हिन में शामिलु थी कयां पटाटा, जीअं पंहिंजे चङी तरह पाणी छॾियूं एतिरो फ्राई थी वञनि। उनखां पोइ मां हिन में शामिलु कंदसि टमाटा। बसर असांजे बसरनि सां गॾु असांजा पटाटा फुलिजो त हिते फ्राई पिया थियनि। और हिते ई असां हिन में शामिलु था कयूं उन मसाला। सभ खां पहिरीं मां शामिलु कंदसि 1 चमिचो लूण जो, 1 चमिचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमिचो सुका धाणा ऐं 1 चमिचो, चौथो चमिचो बल्कि हेड जो, ऐं 1 चमिचो गरम मसाले जो। ऐं हिननि मसालनि में हिन बसर पटाटे ऐं बसर खे चङी तरह भुञी वठंदासीं। सम्झो हिननि खे फ्राई था कयूं असां हिते। बसर ऐं पटाटा ऐं मसाला पाण में चङी तरह फ्राई पिया थियनि। तक़रीबन 1 खां 2 मिंट असां फ्राई करे वठंदासीं। असांजा पटाटा चङी तरह भुञी चुका आहिनि गिह में। हिते ई मां हिन में शामिलु थी कयां टमाटा, जेके 2 वॾा टमाटा असां कटिया हुआ, उन्हनि खे मां सन्हो कटे वरितो आहे। इन्हनि खे मां हिते फ्राई करे वठंदमि मसाले सां गॾु चङी तरह। हिन ताईं असां भाॼीअ में पाणी वग़ैरह शामिलु न कयो आहे। सिर्फ़ु पंहिंजी भाॼी में पाणी छॾे रहियूं आहिनि। पटाटनि ऐं टमाटनि में पंहिंजी ई पाणी आहे, जंहिंमें ही सभु भाॼी फ्राई थी थियनि। हाणे असां हिननि खे साइड ते करे था छॾियूं ऐं विच में 1 खां 2 मिंटनि लाइ आननि खे अची था छॾियूं। त जीअं हिन में असां जेको सोराख़ कयो हो त आना चङी तरह मसालो जज़्ब करे वठनि। हल्को घुमाए छॾियो आननि खे। हाणे हिते हिननि खे ढक था ॾेई छॾियूं 1 खां 2 मिंटनि ताईं। हिननि खे हिते असां ढक था ॾेई छॾियूं ऐं थोरो दम था ॾेई छॾियूं त जीअं मसाला चङी तरह आननि जे अंदरि हलिया वञनि। आना जेको आहिनि अंदरि ताईं मसाला खणी वठनि। हाणे असां ॾिसूं था असांजा आना कीअं थिया।
हाणे तक़रीबन पंहिंजो मसालो खणी चुका आहिनि। हाणे हिते असां न ॿाहिरि कढी रखंदासीं फ़िलहाल, जेसिताईं पटाटनि खे ॻड़ण लाइ अञा टाइम लॻंदो, पर अञा त असांजा ऑलरेडी ॻड़ियल आहिनि। हिननि सां कढी था वठूं, जीअं साबित आहे ओड़ी तरीक़े सां कढी था वठूं। पटाटा ऐं टमाटा असांखे चङी तरह भुॻल आहिनि। हाणे हिन में वधीक भुञण जी मूंखे ज़रूरत आहे, पर हिते असां हिन में शामिल था करे छॾियूं अधु गिलास पाणी, छो जो असांखे थोरी रस खपंदी आहे। भाॼी असांजी गरम पसंदि न कई वेंदी आहे, छो जो भाॼी में रस असांजे घर में पसंदि कई वेंदी आहे। हिन करे हाणे हिननि खे असां हिते ॻड़ण लाइ छॾे था ॾियूं। हिते 5 खां 10 मिंट पटाटा ॻड़ण में टाइम वठंदा। हिते दम ॾेई छॾींदासीं। अच्छा, तव्हां चेक कयूं असांजी भाॼी खे 5 खां 6 मिंट थी चुका आहिनि। अचो चेक कयूं असांजी भाॼी कीअं थी। असांजो पटाटो ऐं भाॼी तक़रीबन तयारु थी चुकी आहे, बसि असांखे एतिरी घुरिजे पई। हाणे हिन में असां एतिरी शामिलु कंदासीं सावा धाणा, सावा मिर्च, हिननि खे बि 1 खां 2 लाइ अचणु ॾियो। बसि असांजी भाॼी बिल्कुलु तयारु आहे। अचो त असां डिश आउट कयूं। जी भाॼी बिल्कुलु तयारु आहे। उम्मीद त तव्हांखे ॾाढी वणंदी। पंहिंजी राय जो इज़हार कंदा, असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, कमेंट कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा। उम्मीद त वरी मिलंदासीं की ॿी प्यारी डिश सां गॾु। हीअ तमामु आसान ऐं मज़ेदार भाॼी आहे, ज़रूरु ट्राए कजो घर में। अल्लाह हाफ़िज़।